नाज़रीन दादू में खानगी मेडिकल सेंटर में ऑपरेशन दौरान औरत जी नस वठण वारे केस में डॉक्टरानी ज़मानत मंजूर थी वही है। नाज़रीन दादू का खानगी मेडिकल सेंटर में ऑपरेशन दौरान औरत जी नस वठण वारे केस में डॉक्टरानी की ज़मानत मंजूर थी वही है। अदालत डॉक्टरानी इरम मेमन की गिरफ्तारी का अॻु वारी ज़मानत मंजूर करे वरिती। अदालत पारां डॉक्टरानी इरम मेमन के 50,000 रुपयनि जा मचलका जमा कराने जो हुकुम ॾिनो। नाज़रीन दादू का खानगी मेडिकल सेंटर में ऑपरेशन दौरान औरत जी नस वठण वारे केस में डॉक्टरानी की ज़मानत मंजूर थी वही है। अदालत डॉक्टरानी इरम मेमन की गिरफ्तारी का अॻु वारी ज़मानत मंजूर करे वरिती। अदालत पारां डॉक्टरानी इरम मेमन के 50,000 रुपयनि जा मचलका जमा कराने जो हुकुम ॾिनो है। दादू खानगी मेडिकल सेंटर में ऑपरेशन दौरान औरत जी नस वठण वारे केस में डॉक्टरानी की ज़मानत मंजूर थी वही है। इन हवाले से असद लाइन ते मौजूद है दादू मां निज़ाम शेख। जी निज़ाम, छा तफ़सील आहिनि? जी खानगी सेंटर में अक्सा दंगर जो वियम बैद बार फोत ऐं नारीअ जी मुबैना नस वढण करे गुर्दा नाकारा थियण बाबति डॉक्टरानी इरम मेमन खिलाफ़ दाख़िल थियल FIR में फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत डॉक्टरानी जी 50,000 बांड एवज़ गिरफ्तारी खां अॻु वारी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। डॉक्टर इरम मेमन जो चवणु आहे त आउं बेकसूर आहियां, भली मेडिकल बोर्ड जहिड़ो वञे त असल हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। अक्सा औरत खे सीता मां डॉक्टरानी अमीना रेफर कयो हो। हुनजो ॿार जेको आहे 8 महीननि जो हो नामुकमिल हो ऐं वियम दौरान औरत खे हेपाटाइटिस हुई। 10 मिंट अॻु जेको आहे ॿार जेको आहे। ठीक है, वॾी मेहरबानी निज़ाम शेख तफ़सील ॾियण जे लाइ।